अस्सलाम वालेकुम। मां आहियां असलम हैदर। चोलिस्तान केनाल ऐं सिंधु दरिया मां केनाल कढण वारे मामले ते असीं हमेशह ॻाल्हि ॿोल अंग अखर ऐं जेके अहम शयूं आहिनि उहे सभु तव्हांजे साम्हूं रखंदा आया आहियूं। अॼु गॾियल पार्लियामेंट जे गॾियल इजलास खे मुल्क जे सदर आसिफ ज़रदारी ख़िताबु कयो आहे। उन ख़िताब में आसिफ ज़रदारी इंतिहाई अहम मामिलो खे अॻियां रखियो आहे। चोलिस्तान केनाल ऐं केनालनि वारे त सिंधु दरिया मां केनालनि कढण वारे मामले जी हू हिमायत नथो करे, उन जी मुखालफ़त करे थो। हिन क़िस्म जी जेके तजवीज़ आहिनि उहे त उन जी हू ऐं उन जी मुखालफ़त करे थो ऐं जेके पॉलिसियूं हिकु तरफ़ियूं जोड़ियूं थियूं वञनि उन जे करे इहे नुक़सानात थींदा ऐं अहिड़े क़िस्म जूं पॉलिसियूं न जोड़ी वञनि। गॾियल तौर ते सलाह मशवरे खां पोइ मामला कया वञनि ऐं हू कंहिं बि सूरत में केनाल कढण जी उहो मुखालफ़त करे थो। हीअ इंतिहाई अहम हिकु बयानु आहे। जंहिंखां पोइ असीं इन अहम मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त छा मुल्क जो सदर आसिफ ज़रदारी, असांखे यादि आहे त 8 जुलाई जे इजलास में इहो चयो वियो हो त केनालनि ते तेज़ी सां कमु कयो वञे, उनखे मुकमल कयो वञे। सिंध जे माण्हुनि जो शदीद रद्दअमल, तहरीकूं, एहतजाज तमामु वॾी तादाद में पहिरियों भेरो ईअं चई सघिजे थो तारीख़ जे जेके तमामु वॾियूं तहरीकूं हलियूं आहिनि उन में पाणीअ जी जेकी तहरीक आहे उहा सभ खां वॾी तहरीक थी साम्हूं आई आहे। हिन तहरीक में ॿार नंढा वॾा औरतूं सभु जा सभु इन में तहरीक में अॻियां आहिनि, एहतजाज करे रहिया आहिनि। छो जो वाक़ई 7 करोड़ माण्हुनि जे ज़िंदगीअ जो मामिलो आहे। त छा हाणे हिन रद्दअमल खां पोइ भरपूर एहतजाज ऐं अवामी रद्दअमल खां पोइ मुल्क जे सदर आसिफ ज़रदारी ताक़तवर धुरिन, छो जो हीउ जेको प्रोग्राम आहे, हीउ जेको प्रोजेक्ट आहे, मनसूबो आहे, केनाल आहे, इहो ताक़तवर धुरिन जो आहे। इस्टेब्लिशमेंट जा ही जेके केनाल आहिनि, इन्वेस्टर्स सां कहिड़ी डील आहे सॼी कुझु उन्हनि जी आहे। नून लीग उन्हनि सां गॾु बीठल आहे। मुल्क जे सदर उन अवामी रद्दअमल खां पोइ जेकी उन जी हिमायत हुई अॼु उन वापसि वरिती आहे। जेकी अवाम जो एहतजाज ऐं तहरीकुनि खे अॻियां रखी, उन जी पार्टी जा अॻुवान हमेशह इहो चवंदा रहिया त कहिड़ा केनाल, छाजा केनाल, पर एतिरो वॾो हिन मामले खे हसासियत हुई जो गॾियल पार्लियामेंट जे इजलास में इन मामले खे गौर हेठां आंदो वियो ऐं उन ते मुल्क जे सदर ॻाल्हायो। छो जो हीउ एतिरो वॾो हसास मामिलो आहे जंहिंखे इहो चवणु त कहिड़ा केनाल, छाजा केनाल, इहो इन जो हल न हो। अॼु वाज़े तौर ते मुल्क जे सदर इन नवनि केनालनि जी सिंधु दरिया मां कढण जी मुखालफ़त कई आहे। हाणे उन खां पोइ हिकु त पीपल्स पार्टी जो हिसो आहे मुल्क जो सदर ऐं सेनेट ऐं वज़ीर आला सिंध ऐं उन में जेके पीपल्स पार्टीअ खे उन जूं जेके बि सीटूं ऐं उहिदा मिलियल आहिनि। ॿियो इन खां वॾो जेको उहिदो आहे उहो नून लीग, वज़ीर आज़म, पंजाब जो वज़ीर आला ऐं तमामु वफ़ाक़ी वज़ीर, इहे सभु उन्हनि वटि आहिनि। छा मुल्क जे सदर जे उहिदे जो एहतराम कंदे नून लीग जेकी उन्हनि जी गॾियल तौर ते इतिहादी बि आहे त छा हाणे उहे बि अची करे वज़ीर आज़म बि हिन जो ऐलान कंदो त हीअ मुल्क जे सदर जेकी ॻाल्हि कई उहा सही आहे ऐं इन जी हिमायत ऐं वापसि थी वठिजे ऐं केनालनि वारो ऐलान ऐं उन जी मुखालफ़त कजे थी ऐं केनाल वापसि ऐलान वापसि था वठूं। सिंध जा माण्हू इन ते परेशान न थियनि। छा वज़ीर आज़म अची सदर खां पोइ सदर जे उहिदे जो मान रखंदे उहो ऐलान कंदो, या सदर जे उहिदे जो मान रखंदे इस्टेब्लिशमेंट ऐं ताक़तवर धुरियूं बि इन जी अची सदर जे इन ऐलान खां पोइ उन सां उन स्पीच खां पोइ उन सां गॾु बीहंदियूं ऐं इस्टेब्लिशमेंट बि चवंदी त हीअ सदर मुल्क जो सही चई रहियो आहे ऐं हीअ जेके केनाल आहिनि उहे सिंधु दरिया मां गैर क़ानूनी ऐं गैर आइनी तौर ते कढिया था वञनि ऐं हीअ फ़ैसिलो वापसि थो वरितो वञे। छा ईअं थींदो? थियणु त क़ानूनी तौर ते ईअं घुरिजे। सदर हिकु वॾो उहिदो आहे ऐं उनखे उनखे फॉलो कनि, पर थियो ईअं आहे असां वटि हमेशह इस्टेब्लिशमेंट हमेशह ऐं ताक़तवर धुरियूं बज़िद रहियूं आहिनि, ख़ासि तौर ते पाणी वारे मामले ते, ॿियनि मामलनि ते, आइन जे मामले ते, ॿियनि ते। त छा हिन मामले खां पोइ जेकी इस्टेब्लिशमेंट आहे उहा अञा वधीक बज़िद थींदी, अञा ज़िद में वेंदी? छो जो हीअ जेको नंढिड़ो मामिलो कोन्हे। गॾियल पार्लियामेंट जे इजलास में सदर खे अची चवणो पियो आहे त अॼु एॾो वॾो हसास मामिलो आहे, त छा इन ते हीअ जेके ताक़तवर धुरियूं आहिनि उहे अञा बज़िद वेंदियूं, अञा ज़िद में वेंदियूं? छो जो तमामु वॾी डील थियल आहे, तमामु वॾी इन्वेस्टर सां ॻाल्हि ॿोल थियल आहे ऐं उन लाइ तमामु वॾा इन जे पुठियां कमु थियल आहिनि। छा उन तरफ़ वेंदी ऐं उन ते बज़िद अची करे हू अञा बज़िद वेंदा, या
हिकिड़ो जेको ॿियो पासो आहे त छा पीपल्स पार्टी अॼोके सदर ज़रदारी जे ॻाल्हि ॿोल खां पोइ छा पीपल्स पार्टी ऐं इस्टेब्लिश विच में वेछा वधंदा, अञा विच में टकराव पैदा थींदो ऐं हिननि में दूरियूं पैदा थींदियूं, या जेको हिन जो टियों पासो आहे त छा ही का गॾियल का सलाह, गॾियल को मशवरो त नाहे। सिंध जे माण्हुनि जो शदीद रद्दमल आयो आहे, तमामु वॾो रद्दमल आयो आहे ऐं उन रद्दमल खां पोइ इस्टेब्लिशमेंट इन शइ ते अची बीठल आहे, हुकूमत इन शइ ते बीठी आहे त हिन मामले खे डिले कजे ऐं ख़ामोशी इख़्तियार कजे, पोइ ते पेर कजे ऐं पोइ अॻियां हली करे वरी मनसूबे ते कमु कजे, पर फ़िलहालु पोइ ते हटी वञिजे छो जो शदीद रद्दमल आहे। या जेको टियों अञा जेको ॿियो पासो आहे त छा टेक्निकली तौर ते ही इस्टेब्लिशमेंट या हुकूमत जेकी स्टडी कराई हुई उहा स्टडी ग़लति साबित थी आहे। नई जेकी स्टडी माहिरनि खां कराई वई आहे उन्हनि खे ॿुधायो आहे त रेगिस्तान में वारियासी इलाइक़नि में केनाल कढणु उहे पाइदार न हूंदा ऐं उहे केनाल नथा निकिरी सघनि ऐं इहो जेको तरीक़ेकार हूंदो उहो नुक़सानकार हूंदो ऐं केनालनि वारो मनसूबो नाकाम वेंदो। छा उन टेक्निकल मामले खे अॻियां रखी करे रियासत, हुकूमत ऐं इस्टेब्लिशमेंट सम्झे थी त असीं ही जेको स्टडी थी आहे उहो ग़लति थी आहे, टेक्निकली तौर ते ग़लति पिया आहियूं, इन जे करे असीं फ़ैसिलो वापसि वठूं ऐं इन ते वरी ॿीहर स्टडी कराइजे। हाणे मामिलो ॾिसिजे त इहे मामला टेक्निकली तौरु मामिलो ग़लति साबित थियो आहे या हिकमत अमली तौरु ही इस्टेब्लिशमेंट ऐं हुकूमत पोइ ते हटणु थी चाहे या हिन ते हाणे अञा बि बज़द थी करे केनालनि ठाहिण तरफ़ ऐं पीपल्स पार्टीअ सां टकरा तरफ़ वञनि था। बहरहाल अॼु सिंध जे माण्हुनि जो तमामु वॾो एहतजाज, क़ानूनी एहतजाज, आइन टोड़ींदड़नि ख़िलाफ़ु, क़ानून टोड़ींदड़नि ख़िलाफ़ु तमामु वॾो तारीख़ जो एहतजाज थियो, पुरअमन एहतजाज थिया आहिनि। उन एहतजाज जी तमामु वॾी सिंध जे माण्हुनि खे अॼु कामयाबी हासिलु थी आहे ऐं उन कामयाबीअ जे करे ईंदड़ वक़्त में इहो ॾिसे सघिजे थो त जेके बि ग़लति ऐं आइन खां हटी करे फ़ैसिला हूंदा उहे सोचे सम्झी कया वेंदा। हिन मामले ते जीअं त पाणी वारो ई मामिलो ऐं उन ते उन जा मुख़्तलिफ़ नाला मटाए त हाणे चोलिस्तान केनाल ई न हूंदो, हाणे इन जो नालो शहीद महफ़ूज़ केनाल या इन क़िस्म जा रखूं था, पर मामिलो त इहो आहे त के बि अहिड़ा केनाल जेके माण्हुनि जे ज़िंदगीअ जो मामिलो हुजे, 7 करोड़ माण्हुनि जे हयातीअ जो मामिलो हुजे, ग़लति फ़ैसिला कया वञनि जंहिंसां हिकु सूबो उन जे 7 करोड़ माण्हुनि जे ज़िंदगीअ जो मामिलो हुजे त उन ते बिना सोचण सम्झण जे अगरि फ़ैसिला कया वेंदा त हेॾो वॾो जेको रद्दमल आयो आहे उहो रद्दमल साम्हूं ईंदो। असीं डाउन स्ट्रीम जे हवाले सां जेकी बि स्टडी कई वई, जांच त इन ते बि थियणु घुरिजे त जेको सर्टिफिकेट ॾिनो वियो इरसा तरफ़ां त पाणी दस्तियाबु आहे, पाणी सिस्टम में मौजूदु आहे, त छा जेकी नई स्टडी कराई वई आहे उन स्टडीअ मां इहो साम्हूं आयो आहे त पाणी मौजूदु ई कोन्हे सिस्टम में। हुननि जेको सर्टिफिकेट ॾिनो इरसा, इंक्वायरी ऐं जांच त उन ते बि थियणु घुरिजे। पीपल्स पार्टीअ जी इहा ज़िमेवारी आहे। कहिड़ा केनाल, छाजा केनाल, इन मामले चवण मां को फ़ाइदो कोन मिलियो, इन सां वधीक ख़्वारी थी, वधीक माण्हू इन ते खिलिया, पर इन खे अञा हसास मामिलो आहे, इन खे अञा सीरियस अंदाज़ में रखी करे उन जी बि इंक्वायरी पीपल्स पार्टी, छो जो हुकूमत में मौजूदु आहे, पीपल्स पार्टी खे इन ते बि इंक्वायरी कराइणु घुरिजे त हीउ जेको सर्टिफिकेट ॾिनो वियो हो उहो छो ॾिनो वियो, क़ानूनी तौर ते न ॾिनो वियो, ग़ैर क़ानूनी तौर ते ॾिनो, उन जे ख़िलाफ़ु इंक्वायरी थियणु घुरिजे। छो जो 27 मिलियन एकड़ फुट पाणी उन में ॾेखारे वियो त उहो समुंड में छोड़ थी रहियो आहे, समुंड में ज़ाया थी रहियो आहे, सिंधु दरिया मां पाणी होॾे पियो वञे, 27 मिलियन एकड़ फुट ज़ाया थिए पियो। जॾहिं त जेकी स्टडी आहे, असीं हमेशह दावतूं पंजाब जे दानिश्वरनि खे, राइटरनि खे, पाणी माहिरनि खे ॾींदा रहिया आहियूं त उहे अचनि त असीं उन्हनि खे स्टडी करायूं, असीं उन्हनि खे ॾेखारियूं, विज़िट करायूं त पाणी जेको आहे कोटरी डाउन स्ट्रीम में उहो तमामु वॾी इंडस डेल्टा जी तबाही आहे। 50-60 लख एकड़ ज़मीन समुंड मथे अची वियो आहे, समूरी इंडस डेल्टा तबाह आहे, समूरी तमामु वॾो नुक़सानु थी रहियो आहे। ठट्टो, बदीन, सिजावल तमामु वॾी तबाही आहे। कराचीअ में तेज़ी सां समुंड ईंदड़ वक़्त में अॻियां वधंदो, हैदराबाद तरफ़ वधंदो, तेज़ी सां समुंड मथां पियो वधे। उन जे करे जेको क़ानून आहे, आइन आहे,
हमेशह सिंध जो माण्हू इन ते दहा कंदो रहियो। अॼु सिंध जे माण्हुनि जी ज़रूरी आहे जीत थी आहे त मुल्क जो सदर वेही उन जी जेकी ॻाल्हि हुई त उहो केनाल गैर क़ानूनी गैर आइनी न ठहणु घुरिजे, उन ते मुल्क जे सदर बि साॻी ॻाल्हि कई आहे। त हेतिरो वॾो मामिलो हुजे ऐं उन जी इहा स्टडी कराई वञे, इहो चयो वञे त पाणी ज़ाया थी रहियो आहे। पाणी ज़ाया त उते न पियो थिए, पर सॼी इंडस डेल्टा तबाह थी रही आहे। समूरा एतिरे कराची 85% कराची 90% कराची जो माण्हू पाणी इतां ई पिए थो, चई सघिजे थो 100% सिंधु दरिया मां पाणी अचे थो। अगरि पाणी न रहंदो, हितां जे माण्हुनि खे पीअण जे पाणी न मिलंदो, समुंड मथे चढ़ी ईंदो। अगरि समुंड खे 10 मिलियन एकड़ फुट पाणी नथो मिले, 1991 जा मुआहिदा उन ते, हाणे अगरि सिंध जो माण्हू इन ते एतिजाज करे थो त ही जेको चयो थो वञे सतलज मां पाणी खयो वेंदो, सिंध जो माण्हू उन ते सख़्तु एतिजाज करे, छो जो उहे त इंडिया खे खपाया विया। सिंधु दरिया जो पाणी खणी करे चोलिस्तान खे ॾिनो वेंदो। सिंधु छो जो हिन वक़्तु सोकेड़े जी हालति आहे ऐं ख़ुश्क साली सोकड़ो पाणी कोन्हे, तरबेला मंगला में पाणी कोन्हे को, पाणी मौजूदु ई न आहे। पाणी केनाल त न ठहिया आहिनि, पाणी माना अञा उते कमु हली रहियो आहे, पर उन खां अॻु में हर साल पाणी जो इशू आहे, पर हिन भेरे मींहं अञा घटि पिया आहिनि। उन जे करे पाणी अञा वेतर घटियो आहे। अगरि पाणी न हूंदो त हेठि जेको हिन वक़्तु सोकेड़े जी सूरत हाल आहे, हींअर अञा शुरूआति में मार्च जून जुलाई अगस्त में अञा तमामु घणो बुरो हाल थींदो। पीअण जो पाणी माण्हुनि वटि न हूंदो, ॿनियुनि लाइ फसल लाइ पाणी न हूंदो, ज़रात लाइ जानवर लाइ पखियुनि लाइ पाणी न हूंदो, समुंड मथे तेज़ी सां ईंदो। ऐं उन सूरत हाल में जॾहिं सिंध में पाणी न हुजे, सोकड़ो हुजे, पाणी मथां बिल्कुलु अचणु बंदि थी वञे, 27 मिलियन एकड़ फुट त छा पर 1 मिलियन एकड़ फुट बि न हुजे, इन सॼी सूरत हाल में सिंध जो माण्हू सख़्तु एतिजाज कंदो। सिंध जो माण्हू ईंदड़ वक़्त में कहिड़े तरफ़ अगरि इन बुख ऐं बदहाली वारी सूरत हाल हूंदी ऐं सोकड़े जी सूरत हाल हूंदी त उते सिंध जो माण्हू हीअं ई जेको एतिजाज करे थो, ईअं ई अञा इन में एतिजाजनि में भरपूर अञा वधीक तहरीकूं हली सघनि थियूं। सो हीउ जेको मामिलो आहे इंतिहाई सीरियस मामिलो आहे, इंतिहाई अहम मामिलो आहे। सिंध जे पाणीअ जो इशू आहे। इन पाणीअ जे इशूअ खे चवण ते पाणी ज़ाया थी रहियो आहे। पाणी हिन वक़्तु मौजूदु ई कोन्हे सिस्टम में, सोकड़ो आहे, ईंदड़ वक़्त में अञा पाणी न हूंदो, बरसातूं घटि पियूं आहिनि, क्लाइमेट चेंज जा इशू आहिनि। उन जे करे पाणीअ जो इंतिहाई हसास मामिलो आहे। इन ते अॼु जेको गॾियल पार्लियामेंट जे इजलास में सदर ॻाल्हायो आहे, उन खां पोइ ज़रूरु ताक़तवर धुरियुनि खे, नून लीग खे इन ते सोचणु घुरिजे। गॾियल जेको ग़लति फ़ैसिलो कयो वियो, इहो फ़ैसिलो सभिनी खे वापसि करणु घुरिजे त जीअं 7 करोड़ माण्हुनि जे ज़िंदगी जो मामिलो हसास मामिलो आहे। जेकी तहरीकूं हली रहियूं आहिनि, जेको ग़म आहे, तकलीफ़ आहे, ॾुख आहे, नफ़रत आहे, उन नफ़रत में घटिताई तॾहिं अची सघे थी जॾहिं अहिड़ा ग़लति क़िस्म जा फ़ैसिला, ग़लति क़िस्म जूं स्टेटियूं, ग़लति क़िस्म जा मनसूबा वापसि वरिता वञनि। महिरबानी।